मेहरबानी आसिफ साहब, साईं मोहतरम सरदार गुलाम कादिर दल साहब, साईं अब्दुल वाहिद आसी हकड़ो साहिब, खलील खोसो साहिब, मुस्तफ़ा मोहद चांडियो साहिब, साईं ख़ालिद चांडियो, खैर मोहम्मद मरी ऐं ॿिया असांजे इन महफ़िल में शरीक हाज़रीन, अदब दोस्त, अस्सलाम वालेकुम। बाबा जी कचहरियूं असां सिंधियुनि जो सरमायो आहिनि। ही महफ़िलूं, ही मेड़ाका, ही मसनूई तालुकात असां माण्हुनि जा कोन हूंदा हुआ। पग मटी यारानियूं जो लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो त सिंधी माण्हू हिक ॿिए खे पगूं पाराईंदा हुआ ऐं हू हुनखे पाराईंदो, हुनखे पाराईंदो ऐं यारनि तां सिर सदके हूंदा हुआ। पाड़े जी ख़बरगिरी वठिबी हुई, नियाणियुनि जा नंग सुञाणबा हुआ। अॼु नियाणियुनि खे सरेआम जेको नीलाम कयो वञे थो ऐं संग चटियूं भरियूं वञनि थियूं ऐं इहो चयो वेंदो हो त बाबा ही फलाणा मथे उघाड़ा आहिनि। मथो ढकण बि असांजी सिंध जी सकाफ़त में शामिल आहे। निगाहूं हेठि रखण ऐं मथो ढकण। कंहिं सुगड़ चयो त ही मर्द जी वसफ़ कहिड़ी आहे। मर्द जेको आहे, जंहिंखे मर्द चऊं था, असां दोदा बि ॿुधा आहिनि, दलेर बि ॿुधा आहिनि, सूर्य सखी बि ॿुधा आहिनि, ख़ुशबू जी ॻाल्हि बि दोस्तनि कई। अॼुकल्ह जेको परायो माल काहे अचे, क्लाशिनकोफ जो हिकिड़ो फायर करे कंहिंजी गाॾी वञी फुरे अचे, अदा उहो अॼु ॾाढो मुड़ुसु आहे, मुल्क में दहशत गर्दी फैलाए थो। कंहिं सुगड़े चयो त मर्दनि कहिड़ा पार, कहिड़ा मर्दनि इहे पार जो मथिन ॻरा पार त बि ॿाहूं ॾियनि ॿियनि खे। पाण तकलीफ़ में पिया हुजनि, को अची अड़ियाल हुननि खे हकल करे त मूंखे हीअ ज़रूरत आहे, मुंहिंजी हीअ मदद कर, तो पंहिंजी तकलीफ़ खे हिकिड़े पासे रखी उन जी मदद में जेको आहे उहो उथी ऐं उहो खड़ो थिया। त इहे सिंधी माण्हुनि जूं इहे वसफ़ूं हूंदियूं हुयूं। उहो महिनत कंदा हुआ, हिलाल जी रोज़ी कमाईंदा हुआ। हीउ इलाइक़ो हिकिड़ो मर्दम ख़ेज़ खितो आहे। हिन इलाइक़े जी तारीख़ जी असांखे ख़बर कोन्हे। हिते जॾहिं अंग्रेज़नि 1920 में हिकिड़े अंग्रेज़ी स्कूल जी ज़रूरत पई त हितां जे चङे मुड़ुस हिन इलाइक़े जे हाजी साईंदाद छोरे 503 एकड़ ज़मीन उन जे अखराजात लाइ वक़फ़ करे ॾिनी ऐं हिते जो सघो पली उहो ज़मींदार हो। ग़रीबनि जो रत कोन चुसींदा हुआ, हारियुनि खे भॼाईंदा कोन हुआ। हुन जो मैनेजर हो यूसुफ दल। चई मुंहिंजे भांडे में कणिक सड़ी वई आहे, तो कंहिं ग़रीब जो हक़ खाधो आहे तॾहिं सड़ी आहे न, त मुंहिंजी कणिक ईअं आहे कीअं सड़े आहे। चई साईं मूं त कोन कंहिंजो हक़ खाधो आहे। चई न लेखो कर। लेखो कई त कंहिं ग़रीब जी 5 मण कणिक खुर्द बुर्द थियल हुई। चई तो इहो हराम मुंहिंजी हिलाल जी रोज़ी में गॾियो आहे। अॼुकल्ह माण्हू वॾेरनि खे चवनि था, पर असांजे नारे जो वॾेरो ही नारो पट आहे। उहे नारे जा नवाब मशहूरु हुआ। उहे नियाणियुनि जा बि नंग सुञाणंदा हुआ त गॾो गॾु ग़रीबनि जी बि परगोर लहंदा हुआ, मिसकीननि जो रत कोन चूसींदा हुआ। उहे अमीर हुआ असुल में। ही कचहरियूं असांजी सूंह आहिनि। हिते जेके दोस्त हली आया आहिनि उहे असां सभिनी जा महिमान। कुर्ब मझारा कोठ ते अंगण जे अचनि त मुर्की महिमाननि खे हीअं हंध ॾिजनि। ताजन आए तनी जे सवे काज सरनि जे अहिड़ा कर्म कनि त कदमनि जा क़ुर्बान थियनि। दोस्तनि ॻाल्हियूं कयूं, असांजे शाइरियूं ॿुधायूं मुख़्तलिफ़ शाइरनि जूं। अखियुनि जो ज़िक्र शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि कयो आहे। अखियुनि सां नियापाब ॾिबा आहिनि, अखियुनि जूं अदाऊं बि अजीब आहिनि। शाह साईं फरमायो त खुटियूं कीन खिसनि, कंहिं चई आगम उभयूं, नेणे झेड़ो पाण में वेणे कीन विढ़नि, अखियुनि न ई पिरियनि पूरियूं पातियूं पाण। वक़्त जे शाइर चयो, चई तूं अवालो थी वे, तूं इहे नियापा जेके तूं ज़बान सां चया, तूं घटि में घटि इहे अखियुनि सां चई हा। इहे अदाऊं अखियुनि जूं आहिनि। जीअं अखियुनि सां चवीं हा, चपनि सां चयई छो। अखियुनि सां चवीं हा, चपनि सां चयई थो, दरियानि जूं ॻाल्हियूं कपनि सां कयई छो। अञा मुंहिंजे जोभनि जी कढ़ी काक नाहे, चङनि ही चरे हा, मये खे मयई छो। चई त मुंहिंजो दम लबनि ते आहे, ज़ुल्फ़ दराज़ जूं ॻाल्हियूं बि हिते निकितियूं आहिनि। ज़ुल्फ़नि जी वॾी ॻाल्हि आहे। शाह साहिब बि उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। इहे वासीन जहिड़ा कारा ज़ुल्फ़ जेके आहिनि
उन्हनि जे अदाइन डंगड़नि जा अंदाज़ उते अजीब आहिनि चई हिते दम लबन ते हुते नाज़ सां हू पियो ज़ुल्फ खोले सनम रफ्ता रफ्ता खड़े मह लका थो कदम रफ्ता रफ्ता कदम ते रखियो सर अथम रफ्ता रफ्ता चई यार सां के शाइर चयो ही आहे मुंहिंजा महबूब तोसां त मूं नीअ जो नातो रखियो आहे उहो कीअं रखियो आहे चवंदो आहे बेवफ़ा तोसां वफ़ा जी इंतहा कहिड़ी कबी हिकु तूं निगाहे नाज़ आं ॿिए जे निगाह कहिड़ी कबी कि तोसां लाइ दोस्ती मूं कई पहिरीं ख़ता हाणे छॾण नातो छिनण हर हर ख़ता कहिड़ी कबी कि जे घाव तुंहिंजी घूर कयां ते नेठ विया नासूर थी चाक से चिचलनि पिया दारू दवा कहिड़ी कबी तूं साण आहीं ईदा वरना हमेशा गम अलम तोखां सवा ईद उल फितर ईद उल ज़ुहा कहिड़ी कबी जॾो गल पांद पाए रोज़ शब दाहूं कयम तो दर अॻियां हिन खां मथे ख़ैरात लाइ सुहिणा सदा कहिड़ी कबी वरी ॿिए शाइर सिंगार शाइरी तमामु ॾुखी आहे ऐं हिन इलाइक़े में आऊं इहो चवां थो त सिंगार शाइरी ख़तम थी वई आहे के चंद शाइर हुजनि त हुजनि बाक़ी ॿियो सिंगार जो शाइर कोन्हे असांजो हिकिड़ो दोस्त हो हितां वीरपुर पास जे भर पासे जो उन हिकिड़ो सिंगार जो बैत चयो ॿुधिजो गौर ॾेई चवंदो त शुआ शम्स शिकन आहे सूरत सुबेरनि जी सर्व खां सूधी चवां कामत करीबन लोणो केस लड़ी पिया जे विया वासी गन अबरू अली हर अल जी पेशानी पसजन रुखसारनि जे रूप खां पिया घाव गुलन हर गुल नुर्ख निसार थिया नायो सिर नमन मुखड़ू मूरई मात थियूं मुइब जॾहिं मुर्कन दशनपति दुर दैलिया दाइम पिया ऊन्हनि अमीकन गिरदाफ दनख जे गुम कया विया कीन वरन गब गब वारे गार में तसूर सिर ॾियनि इन ई साइर सीर मां त मोतिन मण मिलन हमला हर जान ते कया जो भनी जान बन कर मोड़ी दे केतरा कोठे लख कुहन सिफतू सद सिंगार जो गणे छा गणजन केचन जड़िया रोज फेरोदी कीरा था चमकन इंडलिठ रू अजाइब अग्नि पाता पोश पिरिन जेर सारे दरसीम दरीजा जेवर सिर सुमन पाए गहना गल गिची में मझा हेज हलन मोर टिलण सा टोरन सिखिया कबकूत कंबन से लोडे बाहू लाडला जे आर्फ अंगन अचन तयर सदके सिर कजन पिरिय जे पेदार का ये बटे सिटों के शायरन जो बाबा बाइक जल ये है मोहम्मद जो भाई तो